पुठियाणी रिपोर्ट भूरल भट्टी सेड़ा माइनर में सरियाम लिफ्ट मशीनूं हलण लॻियूं। आबपाशी खाते जे कामोरनि पाणीअ चोरनि खे खुली छूट ॾेई छॾी। आबादगारनि जो आबपाशी खाते जे कामोरनि ख़िलाफ़ हबीब चांडियो, मुख़्तियार छिछड़ो, इशफाक चांडियो, एजाज़ भट्टी ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि सहाफ़िन ॾाढो दाहियो त सेड़ा माइनर में सरियाम पाणी चोरी थी रहियो आहे। 62 माण्हू आबपाशी जे करप्ट कामोरनि सां मिली करे लिफ्ट मशीन गैर क़ानूनी नोलिन फुटनि जे ज़रिए सरियाम पाणी चोरी करे रहिया आहिनि। पाणी चोरी थियण सबबि असां फसल सुकी ठोट थी रहिया आहिनि। अंबनि, माल्टनि, लीमनि, ज़ैतूननि जे बाग़नि समेत बरसीम, कमद, ताज़ियूं पोखियल भाॼियूं सड़ी रहियूं आहिनि, जंहिं सबबि असां मुआइशी तौरु तबाहीअ जे किनारे ते पहुची विया आहियूं। हुननि वज़ीर आला सिंध, आबपाशी वज़ीर, चीफ सेक्रेटरी, आबपाशी खाते जे सेक्रेटरी समेत वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त पाणी चोरी में मुलविस बासरनि ख़िलाफ़ ऐं आबपाशी जे करप्ट कामोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सेड़ा माइनर जे आबादगारनि पाणी पहुचायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो।